नाज़िर टणो मस्ती में क़ौमी शाहराती रोड हादसे में एक ॼणो फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कयो था नादिर हुजण खां। जी नादिर। जी बिल्कुल मां ॿुधाईंदो त टनो मस्ती क़ौमी शाहरा दरगाह मिस्कीनपुर वटि जेको आहे सो अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। मुसाफ़िर कोच पारां मोटरसाइकिल सवारनि खे टकर हयो आहे, जंहिंजे नतीजे में ॻोठ मुराद खान गोपांग वासी 40 वर्षनि जो मोहम्मद इब्राहिम गोपांग जेको आहे सॼे ते फौत थी वियो आहे ऐं साण गॾु हिकु औरत सख़्तु ज़ख़्मी थी पई आहे। इतला ते जेका मोटरवे पुलिस आहे पहुची फौतीअ जी लाश ऐं ज़ख़्मी औरत खे गिम्स अस्पताल गंबट मुंतक़िल कयो आहे। ॿिए पासे जेका ज़ख़्मी औरत आहे हुनजी हालत बि पूरो गणती जो की ॿुधाई पई वञे। पर टनो मस्ती पुलिस पारां जेका मुसाफ़िर कोच आहे हुनखे पंहिंजे तहवील में वठी छॾियो आहे ऐं ड्राइवर जेको आहे मौक़े तां फरार थी वञण में कामयाब थी वियो आहे। ॿुधाए पियो वञे त हादसे जो शिकार थियल मोटरसाइकिल सवार ॻोठ खां जेको आहे गंबट वञी रहियो आहे त ओचितो पोयां ई कर जेका मुसाफ़िर कोच आहे हुन टकरायो आहे ऐं हादसो पेश आयो आहे। ॿिए पासे फौती जो जेको लाश आहे उहो ज़रूरी कार्रवाई वारसनि हवाले कयो आहे। लाश जेको घर पहुचण ते संदसि घर अंदरि कुराम अची विया। जी नादिर, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।